सिंध जे मिटीअ मां फुटंदड़ उहे लोक रांदियूं रुगो विंदर न आहिनि, पर असांजे तारीख़, चुस्ती ऐं बहादुरीअ जो ज़िंदह शाहूकार आहिनि। बेलाड़ो रांदि ॿिनि ग्रुपनि जे विच में मलाखड़े खे चयो वेंदो आहे। बेलाड़ो सिंध जी क़दीमी रवायती रांदि आहे जेका थर जे ॿारहड़ियुनि इलाइक़नि में अॼु बि ज़िंदा आहे। बेलाड़ो रांदि न सिर्फ़ु जिस्मानी चुस्ती आहे पर ज़हनी सुकून पिणु बि आहे। बेलाड़े में ॿ ग्रुप पाण में ॾे वठ कंदा आहिनि। बेलाड़ो रांदि वसी ऐं खुलियल मैदाननि में खेॾी वेंदी आहे। बेलाड़े में चंबी, मकड़ो, जांठो पिणु हया वेंदा आहिनि। उन सां गॾोगॾु कैंची, कंदड़ी ऐं फिॾो पिणु हया वेंदा आहिनि। सिंध जे बेलाड़ो हीअ रांदि सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि तोड़े ॻोठनि में खेॾी वेंदी आहे। सिंध जा अॼु बि बहादुर पुट हिन खे वॾे जोश ऐं जज़्बे सां खेॾनि था। बेलाड़ो हिकु अहिड़ी रांदि जिते अकेलाई का कमज़ोरी न आहे, पर सॼे मैदान सां मुआदो अटकाइण जो नालो आहे। हिन रांदि जो हिकिड़ो ई क़ानून आहे, जेसिताईं पंहिंजे पेरनि में साहु ऐं अखियुनि में चुस्ती आहे तेसिताईं मुख़ालिफ़नि जे घेरे मां निकिरी पंहिंजे मर्कज़ ताईं पहुचणो आहे। सिंध जी क़दीमी रांदि बेलाड़े खे ॾिसण लाइ मुख़्तलिफ़ ॻोठनि ऐं शहरनि खां माण्हू कठे थी हिकु हंधि गॾु थींदा आहिनि जिथे बेलाड़ो खेॾियो वेंदो आहे। शहर जा माण्हू, ॻोठ जा माण्हू वहण वस्ती करे हिकु हंधि पहुचंदा आहिनि जिथे पिड़ बेलाड़े जो हंधि सॾिबो आहे। पिड़ हिकु उहा जॻह आहे जिथे बेलाड़ो खेॾियो वेंदो आहे। पिड़ में रांदीगर अंदरि ऐं आवाम जेका ॾिसंदड़ ॿाहिरि बीठल हूंदी आहे। बेलाड़े जी शुरूआति ॾारे सां यानी कि हथ सां मिलाए कई वेंदी आहे, जेको अंदरियां ऐं ॿाहिरां दौड़ी हिक ॿिए सां ताड़ी मिलाए करे रांदि बेलाड़े जी शुरूआति कई वेंदी आहे। तंहिंखां पोइ हिकु मुड़िया जे चौधारी ॿाहिरियां रांदीगर फिरंदा आहिनि ऐं अंदरियां रांदीगर उन इंतज़ार में हूंदा आहिनि त कॾहिं था झटि हणनि ऐं कॾहिं था असीं उन्हनि ते हमिलो करियूं। बेलाड़ो रांदि इंसान खे सिसी झुकाइण न पर हज़ारे वारनि जे साम्हूं पंहिंजो दिफ़ा कंदे अॻिते वधणु सेखारे थो। मिटीअ ते लिखियल इहो दाइरो रुगो लीको न आहे, असूलनि जो उहो हिसार आहे जंहिंजे अंदरि रही सिंध जा जोधा पंहिंजी सघ मञाईंदा आहिनि। जॾहिं सॼो मेड़ तव्हांजे ख़िलाफ़ु बीठो हुजे तॾहिं पंहिंजी ज़हनी हुकूमत अमलीअ सां रस्तो बणाइण ते असुलु बेलाड़े जो फ़न आहे। कैंची या मकड़ो चवंदा आहिनि त मारे इंसान खे या खारे। कैंची रांदीगर खे केराइण यानी हाराइण जे लाइ हई वेंदी आहे। ही रांदियूं असांजे ॿारड़ियुनि जो उहो साह आहिनि जेको अॼु जे डिजिटल दौर जे
घटनि में किथे ओझल थींदियूं पियूं वञनि। बेलहाड़ो रुगो रांदि न आहे, हीअ त ज़िंदगीअ जे उन फ़लसफ़े जो आइनो आहे त इंसानु अकेलो ई दुनिया में अचे थो ऐं खेसि पंहिंजी जंग बि अकेले सिर विहणी पवंदी आहे। जॾहिं त ॿिन्हिनि ई ग्रुपनि में सख़्तु मुक़ाबिलो हुजण करे अंदरियूं जॾहिं बि ॿाहिरि खे वठंदो आहे त हू पंहिंजे बचाव ख़ातिर वठण वारे खे तिरी या धिको ॾेई पंहिंजो पाण आज़ादु कराए मंज़िल ताईं पुॼंदो आहे। अचो त पंहिंजे सिंध जे हिन क़दीमी विरसे खे मिटजण खां बचायूं, छो त हिननि मिटीअ जे रांदियुनि में ई असांजी असुल सुञाणप लिकियल आहे। जेको पंहिंजे मर्कज़ तां हटी वियो उहो मात खाई वियो, पर जेको सभिनी वारनि खां बची वापसि मोटी आयो उहो ई मिटीअ जो असुल सुंहुं आहे। अक्सर करे थर जे वारियासी इलाइक़नि में जिथे तमामु कुशादा मैदान ऐं पट हुजनि उते रांदीगर पंहिंजो शान ऐं मान सां बेलहाड़े रांदि खे सरअंजाम ॾींदा आहिनि। रांदीगर मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां थी करे अची करे हिते पंहिंजो फ़न जो मुज़ाहिरो कंदा रहंदा आहिनि। के त कैंचीअ जा माहिर, के त चंबीअ जा माहिर, त के वरी तिरीअ जा माहिर पिणु हूंदा आहिनि। बेलहाड़ो रांदि जंगी हिकमत अमलीअ जो हिकु कारण पिणु बि आहे। ही रांदियूं तॾहिं वजूद में आहियूं जॾहिं जंगियूं ऐं इंसान खे तरबियत जो कार्ज मिलियो।